बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सबब मेहरान में आया तहांजी मेज़बान पहिरीमान नाज़रीन के जिथे भी हूंदो खुश हूंदो आबाद हूंदो पंहिंजी सुबुह जो आगाज़ अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तिलावत सां ज़रूरु कयो हूंदो था। यकीनन असां चाहींदा आहियूं त असांजी ज़िंदगी में या असांजी सॼी लाइफ में हिकु सुठो अमल या सुठो रोल प्ले थिए त अल्लाह साईं जे ज़िक्र खां वधीक या उन पीसफुल इनहेंस पंहिंजी लाइफ में करण खां वधीक ॿी का बि शइ कोन्हे दुनिया में। ऐं जीअं त जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैर सां जेको अहिड़ो ख़ूबसूरत तरीक़े सां असां सॼो जेको आहे सेलिब्रेट पिया कयूं उन ख़ुशी पई थिए। लेकिन हीअ असांजी हिकिड़ी ईद वांगुरु फीलिंग्स आहिनि, हिक ॿिए खे सभु मुबारक ॾियनि पिया, मुबारक वठनि पिया ऐं हर घर जे हिकु घर छॾे या ॿियो ॿ घर छॾे बि यकीन जेको आहे नात जी आवाज़ूं पियूं अचनि, नात पढ़ण जी आवाज़ूं पियूं अचनि, दुरूद जे सलाम पेश कयनि। बाक़ी असां जेको मुसलमान असां जेके मुसलमान इलाही ख़ुशि नसीब आहियूं जेको असां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मां आहियूं। जीअं त हिन प्रोग्राम सां ताउन जो टपाल मेज़बान जेके वॾा रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जे ताउन सां असांजे प्रोग्राम सब महिरान मुंहिंजो ढाबो सजियल आहे जिथे अदा सजाद कीअं ऐं भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं ठीकु आहे। हिकिड़ी बहितरीन चांहि टपाल मेज़बान जी असांखे ठाहे तयारी में थोरी देरि खां पोइ जेको ज़बरदस्त ख़ुशबू ज़बरदस्त ज़ाइक़ो ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपये में खटो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ कयो। उहे त असांजे प्रोग्राम में जॾहिं बि हू ईंदा आहिनि त पाण खे जेको टेक्निकल प्रोफेसर इंट्रोड्यूस कराईंदा आहिनि, पर अॼु हुननि जी रिक्वेस्ट हुई त मूंखे जेको आहे स्पेशली हाजी करे सघायो वञे ऐं सां गॾो गॾु हाफ़िज़ बि चयो वञे त तव्हांजो हुन सां तारीफ़ करायो। हाजी हाफ़िज़ रुहिल अहमद शेख साहब तव्हांखे भलीकार कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महिरबानी सॾण जी। असांजी जेको इंट्रोडक्शन ॾिनी पई लाइफ में सही उनजो बैकग्राउंड इहो त अची मुंहिंजो हाफ़िज़ साहब खां खां पुछो सही चई हिकिड़ी रिवायत आहे त जेके क़ुरान शरीफ़ जेको तव्हांखे जेतिरो हिफ़्ज़ आहे जेको तव्हां नमाज़ में पढ़ो था उनखे बि हाफ़िज़ चई सघिजे थो। बिल्कुलु अॼु जो इंट्रोडक्शन हिन करे थोरो चेंज कयोसीं त नई नॉलेज आहे। बाक़ी नई नॉलेज बि ख़बर पए जेतिरी नॉलेज असां डिलीवर कंदासीं ओतिरी असांखे इन्हनि सां थोरो फ़ाइदो बि मिलंदो। लेकिन इन जने मज़ीद बि गुफ़्तगू थींदी ऐं तव्हां सां गॾो गॾु असांजा ॿिया बि गेस्टनि जी रोहिल साहब ॻाल्हि पिया कनि जंहिंखां उन्हनि तस्दीक वरिती। अॼु तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ कराए बहितरीन नात ख़्वान हाफ़िज़ जान मोहम्मद तव्हांखे भलीकार प्रोग्राम सब में कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। त असांजे प्रोग्राम जे आगाज़ में छा था पढ़ी ॿुधायो? सभ खां पहिरीं हम्द ॿुधाईंदुसि। जी जी हम्द बारी तरफ़ जी या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी क़ल्बी गैरुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह। मिठड़ा मौला ईद करा सोहणे नबी जी दीद करा। मिठड़ा मौला ईद करा सोहणे नबी जी दीद करा। बस दिल थी घुरे हिकड़ी नेमत बस दिल थी घुरे हिकड़ी नेमत ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जलवो तुझो बागन में गुलरन ऐ गुलजारन में जलवो तुझो बागन में गुलरन ऐ गुलजारन में हर वण जो पन जिक्र करे हर वण जो पन जिक्र करे ला इलाहा इल्लल्लाह 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 पंजतन जो मां खादिम हां मौला अलियत जान दिया पंजतन जो मां खादिम हां मौला अलियत जान दिया विरद सुबानत छो न हुजे विरद सुबानत छो न हुजे ला इलाहा इल्लल्लाह 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 सुभान अल्लाह जज़ाकल्लाह माशाअल्लाह जी रोहन साहब महीनो बाबरकत एॾो भलारो महीनो छा चवणु चाहींदो ख़ुशियुनि वारो महीनो नबी जी आमद जो असां ख़ुशकिस्मत आहियूं हुज़ूर जी असां उम्मत आहियूं ऐं असांजा जेके आहिनि से आमाल ऐं असांजा जेके करतूत आहिनि से तमामु ख़राब आहिनि पर हुज़ूर छाकाणि त दुआ करे विया हुआ त अल्लाह साईं खां बख़्शिश घुरियूं ख़ासि पंहिंजी उम्मत लाइ ऐं जेसि ताईं उहा दुआ क़बूल न थी हुज़ूर उते अंदरि हुजरे में वेठा रहिया त अल्लाह साईं सां जीअं पंहिंजो लाड कबो आहे हिकिड़ो दादला कबी आहे हिकिड़ी इस्तदा कबी आहे दुआ कबी आहे त अल्लाह साईं सां उन्हनि हिकिड़ी ख़ासि इहा दुआ घुरी त मुंहिंजी उम्मत खे बख़्शिश लाज़मी थींदी त उहो असां लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशकिस्मती आहे ख़ुशनसीबी आहे छाकाणि त पोयूं क़ौमूं असांखे तारीख़ ॿुधाए थी त पोयूं ज़माननि में ज़मीन बि ऊंधियूं थियूं आसमान बि जेको आहे सो अज़ाब आया आसमानी अज़ाब किरिया पहाड़ टुटा माण्हू थी बीमारियूं आहियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं तव्हां हींअर ॾिसो त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके असां रिवायतूं ॿुधियूं आहिनि जेके असां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उन जे हिसाब सां असां काफ़ी अॻिते निकिरी चुका आहियूं अहिड़ियुनि आमालनि में अहिड़ियुनि आदतुनि में अहिड़ियुनि मसइलनि में असां इलाही पइजी चुका आहियूं माना सभिनी खां वधीक जेको असांजे मुआशिरे जो नासूर आहे न त कूड़ आहे कूड़ धोखो फ़रेब बेइंसी माना हिकिड़ो हैवान ऐं इंसान खे तव्हां नथा करे सघो फ़र्क़ु तफ़रीक़ नथा करे सघो एतिरी हद ताईं असां अॻिते हलिया विया आहियूं पर सिर्फ़ु हुज़ूर जी दुआ जे करे उन्हनि जी ख़ासि रहमत जे करे अल्लाह साईं जा महबूब हुआ त अल्लाह साईं हिकिड़ो असांजी उम्मत खे बख़्शिश ॾेई छॾी आहे हुज़ूर असांजे दौर जे मुसलमाननि खे बख़्शिश ॾिनल आहे पकड़ बि घटि आहे ऐं अल्लाह कंदो इंशा अल्लाह ताला जेका आहे असां अॻिते बि जेका आहे अल्लाह साईं असां ते रहम कंदो ऐं बख़्शिश ॾींदो ऐं जीअं मां तव्हांखे तव्हां इंटरव्यू में बि चयो त असांखे वधी करे अल्लाह साईं खां घुर्ज करणु खपे जीअं असां पंहिंजे वालदेन सां कंदा आहियूं पंहिंजी माउ सां अंगल कंदा आहियूं दादलाब कंदा आहियूं हाणे मां जेकॾहिं चवां त भई हर को माण्हू सिर्फ़ु इन दिलि जी ख़ुशी सां ज़िंदा रहे त मां नमाज़ पढ़ां थो मां हाफ़िज़ आहियां बिलफ़र्ज़ या मां नमाज़ पढ़ां थो त अल्लाह खे ख़ुशि थो कयां छो न माण्हू लालच रखे छाकाणि त मुसलमान आहे जेको आहे सो हिकिड़ी जन्नत जी ख़ुशीअ में जेको सभु कुझु करे थो ऐं जन्नत अहिड़ी ॾेखारी वई आहे त तव्हांखे दुनिया विसरी वेंदी माना उते एतिरी तव्हांखे सहूलियतूं मिलंदियूं त पाण खे वधी करे अल्लाह जे साम्हूं नंढे अमल खे बि अल्लाह खां घुरो त भई अल्लाह सां मूंखे हुनजो जज़ाए करे एतिरी ॾियो त मां ख़ुशि ख़ैर आफ़ियत सां ज़िंदगी गुज़ारियां सही था चओ की अल्लाह खे ख़ुशि करण जे लाइ उनखे ख़ुशि करण लाइ उन खां घुरो उन खां इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि भई हाणे क़ुर शरीफ़ ख़ैर सां यादि कयूं जेसि ताईं कीअं त मां इहा ॻाल्हि वाक़ई ॿुधी हुई ऐं मौलवी साहिब खां कंफर्म कयूं त तव्हां जेको नमाज़ पढ़ो था उन जेतिरियूं सूरतूं आयतूं यादि आहिनि उन में नंढड़े लेवल जा हिकिड़ा हाफ़िज़ चवराए सघो था
त छो न इहा माण्हू अमल करे अलाह साईं सां अलाह साईं असांखे उहो रहमतूं ऐं बरकतूं अता करे जेके हाफ़िज़नि खे ॾिनो आहे। हा बिल्कुलु बेशक अलाह अलाह त तमामु मुंहिंजो जेको आनो मुंहिंजो जेको बंदो मूंसां अमल करे या मूंखे घुरे ख़ासि तौर ते ज़ारू रोई करे मूंखे घुरे ते फिरंदो पंहिंजी माउ खां वालदेन खां कीअं सां का ॻाल्हि न अलाह बि 70 माण्हुनि जेतिरो प्यार करे की हिननि को इंसान जॾहिं तन्हाई में वेठो हूंदो आहे त पंहिंजे अलाह सां ई मुक़ाबिल हूंदो आहे। इहा ई इंसान जी हिकिड़ी हैसियत निबरत ऐं अलाह खे पसंदि आहे, अलाह खे पसंदि आहे निबरत हिकिड़ाई ऐं जेको हुड आहे उहो अलाह खे सुहे थो। इंसान में तव्हांजो तकबर न हुजणु खपे। हींअर तव्हां ॾिसो हिन दुनिया में जेकॾहिं कंहिंखे को उहिदो मिली थो वञे, का ख़ुशी मिली थी वञे, का जेका असां वॾी का मिली थी वञे, को वॾो रुतबो मिली थो वञे त पाण खे अलाए छा सम्झे असलियत तॾहिं ई ख़बर पवंदी इंसान जी जॾहिं उनखे को उहिदो को इख़्तियार मिले थो। पर नाज़रीन हलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हीअ ब्रेक जो वक़्तु आहे। हीअ प्रोग्राम सताबू के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जे राज़ टपाल मेज़बान चांहि जेके असां सॼा ख़ूबसूरत अंदाज़ सां ठाहे रहिया आहिनि जेके थोरो कुझु असांखे इंजॉय कराईंदा ऐं हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबून के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ में टपाल मेज़बान चांहि ऐं हुन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो साथ में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस करूं जेको स्क्रीन ते बि ईंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। यकीनन रोहल साहब जेकी ॻाल्हि करे अल्लाह ताला खे असांखे माना राज़ी करणु घुरिजे। ॾिसो हींअर असां पंहिंजी दुनियावी जेके कम मसइलतूं मिलनि त उन में को असांजो को बॉस हुजे या को अहिड़ो इख़्तियार रखण वारो हुजे त उन खे असांखे ख़ुशि करण जी ॾाढी कोशिशि कंदा आहियूं, गिफ्ट तोहफ़ा ताइब या पंहिंजे अख़लाक सां या पंहिंजे हुननि खे सुठी वानी करे दावत ॾियण सां चवंदा की हीअ राज़ी हुजे। त इहे सभु शयूं जॾहिं असां पंहिंजे अलाह खे राज़ी करण लाइ कयूं जेके असांजे इर्द गिर्द में जेके बि असांजा ग़रीब गुरबा आहिनि जंहिंजी असांखे मदद करणु घुरिजे। त आउं त चवंदी आहियां हीअ ग़रीब गुरबा जेके फ़क़ीर आहिनि हिकिड़े क़िस्म जा ATM आहिनि, जेतिरो तव्हां उन्हनि में अंदरि चाहे उन्हनि खे कार्ड वग़ैरह जी जेतिरो तव्हां उन्हनि खे ॾींदा त तव्हांखे डबल थी रिटर्न थी करे मिलंदो। जी छा चवणु चाहींदो? बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुलु सही आहे त जीअं असां पंहिंजे बॉस जी या कंहिंखे जंहिंखे अख़्तियार आहे हुनखे दावत खाराए असां जेको आहे सो सहूलियतूं वठण जे हुन में हूंदा आहियूं ख़्यालनि में त अलाह जा इहे महिमान जेके आहिनि ग़रीब आहिनि, अहिड़े माण्हू आहिनि या अहिड़े क़िस्म जा के बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे ख़ुशि करे, उन्हनि जी तकलीफ़ूं घटि करे, उन्हनि खे कुझु जेको आहे ख़ैर ख़ैरात करे, इहो सम्झो त अलाह खे था ॾियूं, असां अलाह सां तिजारत था कयूं ऐं असां लाइ इहो तमामु हिकिड़ो वॾी रहमत आहे, वॾी जेका असां ताक़त आहे असांखे अंदर में त असांखे इहा पक आहे त असांखे ॿुधण वारो असांजी सूरनि जूं तकलीफ़ुनि जूं उहो मदाउ करे सघे थो। बिल्कुलु सही, वॾी ताक़त आहे। जीअं त हाणे कोरोना जो काफ़ी जेकी वॾी ॿी लहर बि जेके हाणे अॻु ॿुधण में बि अचे थो काफ़ी कोरोना जेके पॉज़िटिव पेशेंट थींदा पिया वञनि। हीअ छा थियो त असांखे लॉकडाउन ख़तमु थी चुको, पंहिंजी लाइफ जेके रूटीन ते अची वई। ख़ैर ख़ैरियत सां असांजो एजुकेशन तालीमी निज़ाम जेको बहाल थियो त उन वरी कोरोना जेके पॉज़िटिव पेशेंट नज़र पिया अचनि त असांजी लापरवाही आहे। हीअं असांजी जेको असां प्रिकॉशन्स के एहतियाती तदाबीर खे फॉलो नथा कयूं, सोशल डिस्टेंस नथा कयूं, इवन के असां मास्क पाइण छॾे ॾिनो आहे। स्टार्टिंग में मास्क जो इलाही शायदि काफ़ी वड़ क़िस्म जा मास्क बि डिज़ाइन्स में अची विया, इवन के ब्राइडल कुआरनि जा बि जेके मास्क अची विया इन हिसाब सां, पर हाणे उहा शइ जेकी आहे नज़र कोन पई अचे। इन जी वजह खां कोरोना जा केसिस पॉज़िटिव रेशो में वधंदा पिया वञनि। ताइमी हवाले सां हुकूमत जा बि काफ़ी सर्कुलर्स जेके रेगुलेशन वरी ॿीहर ऑर्डर्स जेके निकिता आहिनि, जेके टाइम टू टाइम पार्क वग़ैरह बि बंदि करण जो शायदि इम्कान आहे या टाइम शेड्यूल जेको हुन ते फिक्स कयो वियो आहे ऐं रेस्टोरेंट्स वग़ैरह बि 10 बजे ताईं जेके हूंदा आहिनि सिर्फ़ु रनिंग में हूंदा ऐं SOPs जे तहत। त इहे सभु शयूं असांखे पहिरियों ई ख़ैर ख़ैर सां जॾहिं असांखे थी वई वक़्तु मिली त असांखे एहतियात करणु घुरिजे। हींअर बि टाइम आहे, हींअर बि वक़्तु आहे जेको असां इन कोरोना जी लहर खे रोके सघूं था। सिर्फ़ु पंहिंजी केयर करे पंहिंजी केयर कंदासीं त ॿियनि जी बि केयर थींदी। हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं, कॉल मौजूदु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल डिस्कनेक्ट थी वई तो थैंक यू सो मच जेके बि आहे। जीरो सां बि कोरोना वरी स्टार्ट थी थिए। हा वरी पंहिंजो वेस्टर्न कंट्रीज़ में थी वियो आहे ॿी लहर,
पर हाणे असां वटि छा आहे त सर्दी आहिस्ते आहिस्ते ईंदी आहे पर माण्हुनि में प्रॉब्लम्स शुरू थी विया आहिनि माना मां 3 ॾींहं पहिरीं बि कंहिंखे ॿुधमि त हुनखे कोरोना थी आहे असांजे हिकु रिश्तेदार में बि माइटनि में बि थोरो इहो हिकिड़ो ॿ केस ॿुधो आहे पर हाणे एक्चुअली आहे छा न त हीउ मौसम उहो ई बि खड़के जो हूंदो आहे हल्को फुल्को बलबल पियो थींदो हल्को फुल्को माना सुबुह जी इंफेक्शन थी थो वञे चेस्ट इंफेक्शन त वधी थो वञे पोइ थो थिए पर माना जा विंझी निकिरो ऐं जेकॾहिं तव्हां माखी न खाईंदव या को अहिड़ो गरम चांहि वग़ैरह नथा पियो त हल्की हल्की तव्हांखे स्नीज़िंग शुरू थी वेंदी आहे छिकू या इहे शुरू थी वेंदियूं हीअ मौसम उहो ई बि उन तरफ़ आहे ऐं छाकाणि त हिकिड़ी वबा अची थोरी अलाह साईं जी रहमत सां पंहिंजे पाकिस्तान ते टरी वई त उनजे हवाले सां असांखे तमामु घणी एहतियात करणु खपे ख़ासि तौर सां जेके नंढड़ा ॿार आहिनि मूंखे ॾाढो पंहिंजो परेशानी थींदी आहे जेॾीमहिल ॿारनि खे स्कूल वेंदे ॾिसिजे थो ऐं नंढड़ा नंढड़ा मास्क पाए वञनि था छा आहे त उनजी वधंदड़ उमिरि आहे उन्हनि खे ऑक्सीजन पूरी न मिलंदी ॿारनि खे या उन्हनि जी जेका असां उन ऑक्सीजन न मिलण जे करे का ग्रोथ में कमी रहिजी वेंदी हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज अची वियो आहे असां लाइ वॾा त वरी बि असां मूंखे त ख़बर पवे थी जेकॾहिं बिल्कुलु मां मास्क पाईंदो आहियां किथे त मूंखे इहो अंदाज़ो हूंदो आहे त हाणे मूंखे थोरो साह खणण में तकलीफ़ थी थिए मां हटाए थोरी देरि अहिड़ी जॻह ते जिते रश वग़ैरह नथी हुजे त उते थोरी देरि मां हटाए हली बि सघां थो ॿार खे इहा शइ ख़बर न पवंदी ॿार हर वक़्तु घिरियल हूंदो हुन में क्लासरूम में ॿारनि सां ऐं निकिरंदो त उनखे इहा ख़बर कोन्हे त थोरी देरि लाइ भला ॿाहिरि वञी थोरो साह खणी वठे मूंसां इहो पहिरें ॾींहं खां प्रॉब्लम रहियो आहे त जेॾी महिल मास्क पायां थो त मूंखे ब्रीदिंग में प्रॉब्लम थो थिए माना उहो ज़ाहिर तव्हां माना कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त कार्बन डाइऑक्साइड अंदरि ई थी अचे मास्क में कुझु माण्हुनि खे मां ॾिसंदो आहियां बिल्कुलु नॉर्मल मास्क सॼो ॾींहुं पातो घुमंदा रहंदा मुंहिंजे साम्हूं जेतिरी इहो इशूस उन्हनि घणनि माण्हुनि खे वधीक थिए थो त जेको कॾहिं केॾी महिल रखी राति को साह खणण जी कोशिशि कंदा आहिनि जेके प्रॉब्लम हूंदो आहे साइनस जो प्रॉब्लम हूंदो आहे त राति को जेको साह खणंदा आहिनि मूंखां त उन्हनि खे इहा प्रॉब्लम घणी पई ऐं ॿार त मोस्टली जेको राति को ई साह खणंदा आहिनि उहो हिकिड़ो असां लाइ वॾो चैलेंज आहे पेरेंट्स खे गुज़ारिश ई आहे त हू पंहिंजे ॿारनि खे इहा तालीम ॾियनि इहा सिखिया ॾियनि त बेटा तव्हांखे साह मुंझण जी तकलीफ़ थिए त थोरी देरि जेको आहे मास्क हटाए छॾियो अहिड़ी जॻह ते हलिया वञो जेको रश न हुजे सही बिल्कुलु सही था चओ त पोइ हीअं हाफ़िज़ साहिब असां मौजूदु हलूं त हुनते असांखे नात ॿुधाईंदा जी हाणे मां हाजी गुलाम नबी मैसर जी नात ॿुधाईंदुसि जी बिस्मिल्लाह ॾाढी इश्कारी ॻाल्हि कई अथसि जीअं ज़ोर गुलनि में गुलाब जो गुल जीअं ज़ोर गुलनि में गुलाब जो गुल हो इएं पहिरियों नंबर आहे मुंहुं जो पुनल वो जीअं ज़ोर गुलनि में रहे को बि खे न यादि किसो अचो यार मुंहिंजो मुंहिंजी अख सां ॾिसो अचो यार मुंहिंजो मुंहिंजी अख सां ॾिसो वार जो जे हिकु नंढड़ो हिसो ॾिसो वार जो जे हिकु नंढड़ो हिसो किरी कदमनि ते पवंदो कुल वो जीअं ज़ोर गुलनि में गुलाब जो गुल जीअं ज़ोर गुलनि में हा जीअं मारीअ खे हो मलीर मिठो जीअं पीरनि में दस्तगीर मिठो जीअं पीरनि में दस्तगीर मिठो जीअं खाॼनि में खंडु खीर मिठो जीअं खाॼनि में खंडु खीर मिठो हो तीअं मुंहुं जे काणा मुंहुं जो मिठल वो जीअं ज़ोर गुलनि में गुलाब जो गुल जीअं ज़ोर गुलनि में गुलाब जो गुल इएं पहिरियों न आहे मुंहुं जो पुनल वो जीअं ज़ोर गुलनि में हा महबूब जा गुलाम त ॿिया बि घणा गुलाम नबी कहिड़ी हाम हणा
गुलाम नबी केड़ी हाम हणा मुखे केड़ी खबर मां वणा न वणा मुखे केड़ी खबर मां वणा न वणा हो छो जो हूँ आका मुझी आन कमल वो जीअं ज़ोर गुलन में गुलाब जो गुल जीअं ज़ोर गुलन में गुलाब जो गुल तीअं पहिरियों न आहे मुंहुं जो पुनल वो जीअं ज़ोर गुलन में। माशाल्लाह माशाल्लाह। पर नाज़रीन ये वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक से हलदा से इन प्रोग्राम से ताबन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जमान ऐं जी मेज़बानी जो रास पे टपाल मेज़बान चाहे उन सां गॾो गॾु कैडमी डिलाइट सिप्ले हर पे में खटियो दिल डिलाइट सां काॾे न वञिजो उस सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जमान ऐं जी मेज़बानी जो रास पे टपाल मेज़बान चाहे जेके हींअर असां सभई इंजॉय पिया कयूं कीअं पियो लॻे टपाल मेज़बान जी चांहि ॾाढी सुठी चांहि सुबुह सुबुह जो थधी ऐं हुन में थधिकार जेका ॿाहिरि लॻी पई आहे उन में गरम गरम चांहि ख़ासि तौर ते वरी सीज़न बि जीअं मौसम चेंज थी थिए त वरी उन में चांहि जी नीड असांखे घणी थींदी आहे वेठे वेठे चवंदो मानी न कयूं हा चांहि मिली वञे त सही आहे थोरी थोरी चांहि हुई आहे उहा चांहि वरी हुजे टपाल मेज़बान जी त ॻाल्हि ई छा त इन सां गॾो गॾु कैडमी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिल डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। नाज़रीन अकेला लाइफ जा कुछ अहिड़ा फ़ैसला कुछ मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक ज़ैन तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी अॼु नात पढ़ी ॿुधाईंदा ज़ैन? जी 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 पढ़ी ॿुधायो बिस्मिल्लाह। हा चलो अना नहीं ना चलना मोहम्मद बार दिलवल दिल बनारो पे बस अल्लाह पंजो महबूब सारो मिटड़ो मोहम्मद आयो अला सब गायो चओ मिटड़ो मोहम्मद आयो अला सब गायो पार दिलवल बनारो पंहिंजो महबूब सारो मिटड़ो मोहम्मद आयो अला सब गायो। सुभान अल्लाह थैंक यू सो मच ज़ैन ऐं ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा हो। जीअं त नाज़रीन हर हिकिड़ी दुनिया में जेको का न का इवेंट या को न को अवेयरनेस जे हवाले सां डे सेलिब्रेट कयो वेंदो आहे चाहे ख़ासि तौर ते डिज़ीज़ जे हवाले सां बीमारियुनि जे हवाले सां जीअं ब्लड कैंसर डे हुयो या हेल्थ जे हवाले सां न्यूट्रिशन जे हवाले सां कुझु डेज़ अहिड़ा त अॼु बि जेको आहे पैरालाइज़ जेके डे जेको असां सेलिब्रेट कयूं पिया जीअं फॉलेज जो अटैक थींदो आहे या कुझु अचानक जंहिंखे चवंदो आहे अधरम थी वेंदो आहे त उन जी अवेयरनेस जे हवाले सां डे सेलिब्रेट पूरी दुनिया में कयो पियो वञे। तुमसां छा थींदो त अवेयरनेस मिलंदी आहे ऐं पर्टिकुलर उहे त असांखे यकीनन पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में असां बिज़ी हूंदा या वरी जंहिं ते गुज़रंदी अलाह पनाह ॾे त उनखे ख़बर हूंदी आहे त हीअ बीमारी कीअं आहे हिन बीमारी खां कीअं बचाव करणु घुरिजे ऐं हीअ बीमारी थिए कीअं थी त पर्टिकुलर डेज जेके आहिनि उहो सिलेक्टेड महीननि जे हिसाब सां कंहिं डे जे हवाले सां त पोइ सेलेक्ट कया वेंदा त उन डे ते ई ख़ासि तौर ते स्कूल्स में यूनिवर्सिटीज़ में रोडनि ऐं रस्तनि ते या जेके डॉक्टर्स जेके आहिनि पंहिंजे क्लिनिक जे हवाले सां या पंहिंजे अवेयरनेस जे हवाले सां कोई सेशन्स वग़ैरह रखंदा आहिनि त उन बीमारी में ॿुधाईंदा आहिनि त हीअ बीमारी हीअं थींदी आहे ऐं ख़ासि तौर ते फॉलेज जो जेको अटैक आहे त यकीनन असां ॿुधो आहे त थधे पाणी सां या मथे में सूर हुजे त उन में असां विंझण वञूं त पोइ फॉलेज थी सघे थो या ब्लड प्रेशर असांजो जो हाई थी वेंदो आहे तॾहिं चवंदा आहिनि त इंसानु जेको आहे नॉर्मल हुजे कूल हुजे ब्लड प्रेशर एतिरो पंहिंजो हाई न करे त इन वजह खां बि फॉलेज थी सघे थो। जी सभु छा चवणु चाहींदो इन अवेयरनेस डे ते? आहिनि बीमारियूं अलाह साईं रखियूं आहिनि असांजा पंहिंजा अमाल हूंदा आहिनि पोइ हाणे शफ़ा ॾियण वारो अलाह जी ज़ात आहे पर इहे बीमारियूं सभु जेके तव्हां फॉलेज जी ज़िक्र कयो या पैरालिसिस जंहिंखे चइजे थो इन जो ताल्लुक़ु तव्हांजे नर्वस सिस्टम सां आहे तव्हां सां ब्लड प्रेशर जो मसइलो आहे
ख़ुदा न ख़ास्ता जेके शुगर जे करे अॻी तव्हांजा सिस्टम्स कमज़ोर थी वेंदा आहिनि, या जेकॾहिं ब्लड प्रेशर मुस्तक़िल थो रहे। हाणे कुझु माण्हू ॿुधाईंदा आहिनि त असांजो हमेशह हाई ब्लड प्रेशर थो रहे, ऐं फालिज जेको थिए थो घणो करे हाई ब्लड प्रेशर वारे खे थिए थो। को ज़मानो हूंदो, बाबा जी मासी हुई, मूंखे यादि आहे त नंढड़ा हूंदा हुआसीं त हुनजी ही ॿांह जेका आहे सा सॼी फालिज में अची वई, पैरालिसिस थी वई, त हू गुज़ारे वई, तेसि ताईं हुनखे इहा ॿांह हिते ई ॿधल मां ॾिठी। पर अॼुकल्ह इन फालिज जो इलाज मौजूदु आहे, थेरापी बि थिए थी, दवाऊं बि अची वयूं आहिनि। जीअं को ज़मानो हूंदो त मलेरिया जी दवा न हूंदी, मलेरिया माण्हू गुज़ारे वेंदा। हाणे मलेरिया जी दवा आहे, तव्हांखे मच्छर पटे वञे, तव्हां जेका दवा खाओ ठीकु थी वेंदो। त हाणे वरी पैरालिसिस जी बि दवा आहे। हिकिड़ी थिए थी पैरालिसिस, माना इहो अधरंग, ॿियो थिए थो लकवो, जंहिंखे बाल्स पैल्सी था चवनि। हिकिड़े फेस जे हिकिड़े पोर्शन ते तव्हांजो चप, अख ऐं पासो कमु न कंदो, माना ही चीक्स कमु न कंदा, ही पासो सेंसिस, अख बि तव्हांजी जेका आहे झपकंदव त हिकिड़ी अख बंदि थींदी, ॿी न झपकंदी। इहा बेल्स पाल्सी हिनखे चवंदा आहिनि, इहो लकवो चवंदो आहे उर्दू में। ऐं पंहिंजो जेको आहे इहो फालिज जो असरु आहे, पर उहा कंडीशन न आहे जेका अधरंग में थिए थी। अधरंग में सॼो पासो हलियो वेंदो, राइट या लेफ्ट घणो करे पंहिंजो हलियो वेंदा आहिनि पासा। पर हाणे हिन जो इलाजु आहे, हर शइ जो इलाजु आहे। पर इन्हनि शयुनि खे प्रिवेंट करण लाइ, इन्हनि खां बचण लाइ ज़िंदगी असांजी जेतिरी आसान हूंदी, जेतिरी सिधी हूंदी, जेतिरी सादी हूंदी, जेतिरो बीमारियुनि खां, परेशानियुनि खां, ॿिए खे तकलीफ़ ॾियण खां असां बचंदासीं, ओतिरो अलाह कंदो त इंसान बि असां बि जेको आहे बचियल रहंदासीं। बीमारी ज़ाहिर थिए थी, तव्हां ॾिसो कंहिंखे जेकॾहिं का परेशानी असांजे करे थिए थी त असांजे दिलि ते बोझ हूंदो आहे, इहो बोझ तव्हांखे क्रिएट थो करे कान का बीमारी, हुन खां बचो, ॿिए खे तकलीफ़ ॾियो ई न, न बोझ खणो न परेशान थियो। अच्छा, इंसान जॾहिं बि चए त मूंखे जेको आहे मूंखे फ़र्क़ु नथो पए, या इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि किथे न किथे या नेचुरल मसइलो इहो आहे त हुन ज़हन ते बोझ हूंदो या दिलि ते बोझ हूंदो, ऐं उनजो असर इहे शयूं आहिनि, इहे बीमारियूं आहिनि जेके असां चऊं था ब्लड प्रेशर। ब्लड प्रेशर जी बुरी कंडीशन जेका आहे फालिज आहे आख़िरी, जंहिंखां पोइ माण्हू बिल्कुलु माना वेझी थो वञे। लूण जो इस्तेमाल बि जेको आहे नॉर्मल कयो वञे, लूण, खंडु ऐं ॿियो कहिड़ो आहे वाइट शइ, हुनखे टिनि शयुनि खे हुननि पॉइज़न शो कयो आहे। त खंडु ऐं लूण त ख़ासि तौर सां हुननि जो एहतियात कयो वञे, ऐं उन्हनि जी जॻह ते वरी जेके माण्हू मां ॾिठा आहिनि त उहे हुन जूं टिकियूं था इस्तेमालु कनि, खंड जी जॻह ते जेका आहे टिकी था विझनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो वधीक ख़तरनाक आहे। या कोल्ड ड्रिंक जे बदिरां तव्हां ज़ीरो था पीओ, या चओ था त भई उहो हिकिड़ो डाइट खणी अचो, उहो वधीक ख़तरनाक आहे। छाकाणि त कंपनी किथां आणींदी एतिरियूं शयूं, जेकॾहिं खंडु न विझंदी, ॿी का अहिड़ी शइ विझंदी जेका मुज़िर सिहत आहे, जेका गुर्दनि खे तकलीफ़ ॾींदी, जेका तव्हांजी तबियत खे तकलीफ़ ॾींदी, शुगर कराए छॾींदी। शुगर रुकिजे कोन थी, तंहिंजे करे एहतियात सभिनी खां बहितर आहे। अप एंड डाउन थींदी आहे, बहितर आहे त माण्हू परहेज़ करे, परहेज़ बहितरीन इलाज आहे हर शइ जो। अच्छा, जेतिरो माण्हू थोरो खाईंदो ओतिरो ई हेल्दी रहंदो, हेल्दी रहे थो, हुन सां निंड सुठी थी अचे, तव्हांखे एक्टिव रहो था, कमकार सुठे तरीक़े सां थिए थो, घुमण फिरण में तव्हांखे आसानी थिए थी, वज़न घटि त परेशानियूं घटि। वॾी जेके बीमारी हूंदी आहे उहो मोटापो हूंदो आहे, उन सां ई काफ़ी सारा बि इफेक्ट। मोटापे खां पोइ तव्हांखे सभई क़िस्म जी बीमारियूं जेके तव्हां ते हमलावर थी सघनि थियूं, सभिनी खां पहिरीं जेका आहे शुगर ऐं ब्लड प्रेशर। सही था चओ, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां हाफ़िज़ साहब मौजूदु आहिनि त हीअं असांखे कहिड़ी नात पढ़ी ॿुधाईंदा? जी हाफ़िज़ साहब, जी जी माइक खणंदा। जी जीअं प्रोग्राम है मिलाद शरीफ जी, इंशाल्लाह रात रबीउल अव्वल जी ईद आहे, खैर सां, सो उन हिसाब सां नात है। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो अज जंहिंजे लाइ गुल खिंडाया, ईंदो मुंहिंजे अंगण ते। हो अज जंहिंजे लाइ गुल खिंडाया, ईंदो मुंहिंजे अंगण ते। हो घर घटियूं गुल शन मां बनाया, ईंदो मुंहिंजे अंगण ते। हो ईंदो मुंहिंजे अंगण ते, पढ़ो दरूद सजण ते। घर घटियूं गुल
शनमा बनाया ईंदो मुझे अंगण ते हो हिन महल मैदान में मात नबिया जे शान में हो हिन महल ऐवान में मात नबिया जे शान में है ना तू ठाहे गाए बुधाया ईंदो मुझे अंगण ते है ना तू ठाहे गाए बुधाया ईंदो मुझे अंगण ते हो ईंदो मुझे अंगण ते पढ़ो दरूद सजण ते घर घटियूं गुल शनमा बनाया ईंदो मुझे अंगण ते हो हिन घड़िया हुन वारता संभल कया सिंगार ले हो हिन घड़िया हुन वारता संभल कया सिंगार ले हो सोहणे अरबिया ले सिज सजाया ईंदो मुझे अंगण ते हो सोहणे मदनिया ले सिज सजाया ईंदो मुझे अंगण ते हो अज जंहिंजे ले गुल खिंडाया ईंदो मुझे अंगण ते हो ईंदो मुझे अंगण ते पढ़ो दरूद सजण ते घर घटियूं गुल शनमा बनाया ईंदो मुझे अंगण ते अल्लाह जज़ाकल्लाह माशाल्लाह माशाल्लाह नाज़रीन ही वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिनी प्रोग्राम से तावुन कयो टपाल मेज़बान जेके वधारे रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ में टपाल मेज़बान चाहिया ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कर प्रोग्राम सुपर मेराड में हिनी प्रोग्राम से तावन कयो टपाल मेज़बान जेके वधारे रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ में टपाल मेज़बान चाहिया ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 000210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जीअं त नाज़रीन ॻाल्हि पहिरियों बि असां करे रहियासीं त कोरोना जी लहर वरी उथे पई त उनमें केतिरो पहिरियों जॾहिं लॉकडाउन स्मार्ट लॉकडाउन सॼी लाइफ एॾी बाउंड थी वई ॿाहिरि अचण वञण खां सोचूं पिया था अलाए ईअं ई सॼी ज़िंदगी असांजी रहंदी आहे जीअं ई लॉकडाउन ख़तमु थियो त असां पंहिंजे सभु को में त घुमण फिरण जा अहिड़ा प्लान शेड्यूल जेके घर रही करे असां सेट कयासीं त उहे स्टार्ट थी विया मतिलबु को एहतियाती तदाबीर या कोरोना खे एग्ज़िस्ट न करण जे या न सम्झण जे वजह खां वरी ॿीहर सूरत हाल ईअं अचे पई त तालीम जे हवाले सां वरी असां ॻाल्हि कंदासीं त हमेशह महिरान टेलीविज़न जेको आहे तालीम जे हवाले सां काफ़ी सारो स्लोगन या चाहे त तालीम जेको आहे पिरायो त उन हवाले सां इहे हींअर बि काफ़ी फ़िक्रमंद आहिनि त वरी कोरोना जी लहर जॾहिं अचे त ख़ैर ख़ैरियत सां असांजा ॿार जेके स्कूल जेके स्टार्ट थिया आहिनि त उन्हनि ते वरी इफेक्ट न पए ख़ासि तौर ते वरी यूनिवर्सिटी जे हवाले सां कंहिंजी एमफिल जा थीसिस रहियल आहिनि कंहिंजी PhD जा थीसिस रहियल आहिनि माना हीउ हिकिड़ी वॾो करियर जेको आहे उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़े पेपर जे बिहाव ते अटकियो पियो आहे त काफ़ी ॿिया बि जेके नया नया हाणे ख़ासि तौर ते जेकी नई यूथ जेके आहे नई एडमिशन्स जेके स्कूल में थियूं जिन जा ख़्वाब हुया ड्रीम हुया त असां यूनिवर्सिटी में वञी करे पंहिंजी ग्रूमिंग कंदासीं या पंहिंजी फील्ड जे हवाले सां एक्सपर्टीज़ हासिलु कंदासीं त उहो ऑनलाइन ते महदूद थी आहे कॾहिं उन्हनि सोचियो कोन हूंदो त हिकिड़े कंप्यूटर जे आॾो सां वेही करे हिकिड़ी विजुअल या वर्चुअल क्लासिस या ऑनलाइन क्लासिस वठंदासीं त इहे सभु कंडीशन्स छो थियूं थियनि वरी अगरि ॿीहर हीअं थिए थो त उनजो सबबु उनजो रीज़न छा असांजी कोताही छा असांजी लापरवाही जी रोहित साहिबु छा तव्हां छा चवणु चाहींदो इन सॼी ॻाल्हियुनि ते एजुकेशन जे हवाले सां कोरोना खे एग्ज़िस्ट करे केतिरो लॉस पियो थिए वरी ॿीहर ईंदड़ तव्हांखे केतिरो ख़दशो नज़र थो अचे असल में
मुझो ख्याल है जीअं ॿियनि कारोबारी तबके के जी नुक़सान थियो आहे तीअं असांजी यूथ के नुक़सान थियो आहे एजुकेशन जेका असां फिज़िकल एजुकेशन फिज़िकली वेंदा हुआसीं क्लासिस में उहे ख़तमु थी वञनि सभु शयूं हाँ उनके ख़त्म थियण सां असांखे ॿिया ज़रिया पैदा करणु खपनि जेके ज़रिया आहिनि ऑनलाइन क्लासिस जा या असां सिर्फ़ु प्रैक्टिकल लाइ यूनिवर्सिटीज़ वग़ैरह जेके अलो पई कनि उनखे असांखे फॉलो करणु खपे यूनिवर्सिटीज़ में या सुठनि इदारनि में सुठनि स्कूलनि में असां वटि हाणे स्कूलिंग सरकारी त तमामु न हुजण जे बराबरि आहे प्राइवेट स्कूल्स आहिनि जेके या प्राइवेट इदारा आहिनि जेके उहे त फॉलो कनि पिया SOPs उन्हनि गेट्स ते बि कैनपीज़ हणी रखियूं आहिनि अंदरि बि जेके आहिनि स्प्रेज़ हलनि था बैंक्स में वञो शॉपिंग मॉल्स में वञो उहे बिल्कुलु मास्क खां सवाइ तव्हांखे अंदरि नथा अचणु ॾियनि सुठा जेके आउटलेट्स आहिनि उहे नथा अचणु ॾियनि पर असां ॻाल्हि कयूं था उहे स्कूल उहे बाज़ारूं उहे पाड़ा उहे माण्हू जिन खे इहा सहूलियत कोन्हे या इहो सेंस कोन्हे त हिकिड़ी बीमारी असांजे मथां अची वई आहे वबा पइजी वई आहे कुदरती आहे हिकिड़ो मामिलो उन शइ खे असां कीअं उन मां निकिरूं ॾिसो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता कंहिंखे फ्रैक्चर थींदो आहे डॉक्टर तव्हांखे चवे त ॿांह हिते ॿधी हलणी आहे त असां उनजा तरीक़ा पैदा कंदा आहियूं या त को कपिड़ो ॿधूं या के इहे जेके बैंडेजिस अचनि था उहे रखूं या उन शइ जेसिताईं उन डॉक्टर जी चयल हिदायतुनि ते अमल न कबो उहा हॾी न जुड़ंदी या ओतिरो आराम या उहा दवा न खाईंदव उहो तव्हांखे आराम न मिलंदो हींअर डॉक्टर्स चई बीठा आहिनि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन असांखे इंस्ट्रक्शन्स ॾिए थी मास्क पाइण में काई परेशानी कान्हे जेके बाइक्स ते अॻे घुमंदा हुआ माण्हू तव्हां उन्हनि खे ॾिसो त हमेशह खंघि खड़को हुनजी एलर्जी थींदी रहंदी हिननि खे बिल्कुलु मौक़ो मिलियो आहे त तव्हां मास्क पाए बाइक हलायो तव्हांखे इहा मिटी धूड़ कोन पवंदी क्लासिस में या स्कूलनि उहो कमु शुरू करे छॾियो आहे माना तव्हांखे सोशल डिस्टेंसिंग बि रखनि था हफ़्ते में 2 ॾींहं बि सॾनि था हाणे उहो वरी माइटनि जो वरी रड़ियूं पइजी वञनि थियूं 2 ॾींहं सॾनि था त फीस फुल छो था वठो भई हाणे हुननि खे कोर्स कंप्लीट करिणो आहे कुझु ऑनलाइन कराईंदा कुझु 2 ॾींहंनि जो कराईंदा स्कूलनि खे बि सोचणु खपे त हिन वक़्तु हर को ॾिसो असांजे मुआशिरे में 100% माण्हू सरकारी नौकिरी में कोन्हनि सरकारी पघार उन्हनि जे अकाउंट में नथी अचे कंहिंजो दुकानु आहे कंहिंजो कारोबार आहे कंहिंजो ठेलो लॻल आहे को वीचारो हुन में ट्रांसपोर्ट में बिज़ी आहे को ड्राइवर आहे किथे आहे सभिनी ते इफेक्ट पियो आहे त हिन वक़्तु ओवरऑल हिकिड़ी इंसानियत असां में हुजणु खपे हिकिड़ी ओवरऑल जेका आहे असां रहमदिली असांजे ज़हन में हुजणु खपे ज़हनी तौर सां दिली तौर सां असांखे हिन शइ खे एक्सेप्ट करणु खपे त सभु परेशानियुनि में मुब्तला आहिनि भले पघार वारो हुजे या कारोबार वारो हुजे कारोबार बि इफेक्टेड थियो आहे पघार वारा जेके आहिनि उन्हनि जा ख़र्च त साॻियूं शयूं थी थियनि कारोबार वारनि जा बि ख़र्च ऐं पखा साॻिया आहिनि ॿार स्कूलिंग थियनि था सभु शयूं ऐं हिकिड़ो दफ़ो तव्हां यकीन कयो त जेको असां सभिनी जो एक्सपीरियंस रहंदो आहे तव्हांजा ख़र्च वधी वञनि त वापसि नथा अची सघनि त उन हवाले सां ॾिठो वञे त हाणे असांखे काफ़ी गवर्नमेंट जे तरफ़ां बि ऐं हूअं बि सोशली बि असां ते काफ़ी नरमियूं अची वयूं आहिनि तव्हां निकिरी वञो कोई चवण वारो कोन्हे कुझु बि न आहे का फोर्सिस कोन बीठियूं आहिनि कोई तव्हांखे सख़्ती कोन थो करे त हिकिड़ो बाशऊर शहरी हुजण जे नाते ॿारनि खे इहा अवेयरनेस असां पेरेंट्स खे ॾियणु खपे स्कूलनि में मोकिलण महिल एहतियात करणु खपे हल्को फुल्को खंघि ज़ुकाम थिए ॿार खे विहारे छॾियो घर हाणे मुंहिंजो नंढड़ो आहे जेको कॉलेज वेंदो हुनखे थोरो ईअं बल्कि हाणे ॿार थधे पाणी पीअण खां त अवॉइड कनि कोन था न उन शइ खां त पाण मुड़ो ई कोन था त भई उहो थधो पाणी पीअणो आहे बसि नथो वणे पाणी बाबा पाणी न वणे उहो न पीअणु बहितर आहे बजाए जो थधो पाणी पी चेस्ट इंफेक्शन गलो ख़राबु ज़ुकाम ऐं असांखे हिन महिल उन कोरोना जे पासे हलिया वेंदासीं उहो सम्झनि ई कोन था ॿार इहे शयूं एहतियात करणु खपनि असांखे इहो मोहतात रहणु खपे त हिकिड़ी शइ अची वई आहे उन खां बचणु खपे मास्क पाइण में कुझु बि कोन्हे थोरो घणो जेकॾहिं तव्हांखे मूंखे मां पर्सनली ॿुधायां त मूंखे मुंझ थींदी आहे त मां थोरो वरी थोरो 4-5 ॼणा वेठा हूंदा आहियूं उथी थोरी देरि ॿाहिरि हली वेंदो आहे थोरो साह 2-3 दफ़ा खणी पोइ वरी अंदरि अची वेही रहंदा आहियूं भई मजबूरी आहे छा था करे सघूं नथो करे सघे न हिन शइ खे इहा थोरी अवेयरनेस थींदी त अलाह कंदो ख़ैर थी वेंदो इहो थोरो वरी कंटिन्यू वरी सूरत थी वञे वरी लॉकडाउन न लॻी वञे या वरी स्मार्ट लॉकडाउन ॾिसो न लॉकडाउन जी मजबूरी असां सां इहा आहे तव्हां बि ऑब्ज़र्व कयो हूंदो ॿियनि असांजे ॿुधण वारनि ॾिसण वारनि बि ऑब्ज़र्व कयो हूंदो हैदराबाद जी मां ख़ासि तौर सां ॻाल्हि कयां कराची त असां नथा वञूं एतिरो शॉपिंग सेंटर में ऑफ एंड ऑन वञूं था त मंझंदि पहुचूं था हिते तव्हां यकीन कयो त 2-2.5 वॻे खां पहिरीं दुकान नथा खुलनि मूंखे हिकिड़ी सिंपल मूंखे हिकिड़ो अजरक खपे पियो टोपी खपे पई असांजो प्रोग्राम हो मां मंझंदि जो 12 वॻे फ़ोन कयो उनखे ओनर खे त मुंहिंजे साईं मूंखे असांखे 1 वॻे लंच आहे त खपे मां माना हक़ीक़त ॿुधायो जेका मूंसां थी चुकी आहे
जैसे 2:30 वगे खां पहिरीं न मिली सघंदो, तेसिताईं त सॼो कमु पूरो थी वेंदो, फंक्शन ई पूरो थी वेंदो। मक़सदु असांजो इहो ऐं उनखे बि का परवाह कान थी। इहो माण्हू चवे थो भई कारोबार थो थिए, ॾिसो उते वरी पोइ असां इहा महसूसु अॻिले खे करायूं त असांजो कारोबार हले कोन थो, अॼुकल्ह मंदी आहे, असां नथा पूरा पवनि ख़र्च, बाबा अलाह जो नालो वठी फजर जी नमाज़ पढ़ी अची तव्हां दुकान ते वेही रोज़गार जो तरीक़ो रोज़गार वेही रहो। हाणे असां जेके ऑफिस वारा निकिरूं था बिलफर्ज़, हाणे असां घर वञूं, आराम कयूं, मानी खाऊं, पोइ शाम जो निकिरूं, पोइ रश में सभु फाथा पिया हुजूं, पोइ शयूं कुझु मिलनि कुझु न मिलनि, वरी ॿिए ॾींहुं वरी ॿियो इकोनॉमी ऐं तव्हांजी एग्ज़र्शन बि वधी। सही 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 हे सवेर हुजनि हा न त ॿियो लॉकडाउन लॻाइण जी ज़रूरत ई न पवे। सही असां जेकॾहिं एजुकेटेड थी चुका हुजूं। अच्छा, जीअं जॾहिं लॉकडाउन लॻो, टाइम शेड्यूलिंग सेट थी आहे त 8 वजे खां वठी राति शाम जे 7 वजे ताईं जे पहिरियों जी हुयो त ओॾी महिल सभु पाबंदी सां स्ट्रिक्टली फॉलो कनि पिया, आराम सां घर ते अची पिया वञनि, गाॾी वारी बीह पई रहनि, ख़ामोशी, रोड ख़ाली, ख़ामोशी थी पई वञे, केॾो टाइम असांखे मिले पियो फैमिली जो। हाणे कम ई नथा खुटनि, जेको ॾींहुं 2-2:30 वगे तो शुरू थिए, ज़ाहिर आहे ज़िंदगी जा कारोबार खुटे कोन थो, दुकानदार त अचनि था दुकान ते, पर असां सां मजबूरी आहे, का न का शइ वठणी आहे, किथे पहुचणो आहे, का ॻाल्हि आहे, का ज़रूरत आहे, ॿिए ॾींहुं वञणो आहे त अॼु परचेसिंग करणी आहे, इहे प्रॉब्लम सां थियनि। सही था चओ, बिल्कुलु। किन त पोइ इन शइ खे यूटिलाइज़ करण जे बजाय या सम्झण जे बजाय पोइ गवर्नमेंट मजबूर आहे, तव्हांखे सख़्ती कराईंदी। हाणे वरी लॉकडाउन लॻंदो, वरी उहो 10 खां 6 था चवनि, शादी हॉल ऐं रेस्टोरेंट्स 10 वगे बंदि थी वञनि, हाणे वरी सिधे रस्ते ते लॉकडाउन में बंदि थी करे उहे थींदा। पर हाफ़िज़ साहब मौजूदु आहिनि, हलूं था उन्हनि ते तईं असांखे कहिड़ी नात पढ़ी ॿुधाईंदा? जी हाफ़िज़ साहब। जी अदीब नात जेका आहे महबूबन जे मिलाद जी आहे, हाजी गुलाम नबी मैसर जी। है आयो मोहम्मद घर आमना, लुडे लुडे पीगो पियो बानी बिना, आयो मोहम्मद घर आमना, लुडे लुडे पीगो पियो बानी बिना, आयो मोहम्मद झोलो चंड झोलीअ में चांडाण थी, खुदाईअ में खुशबू जी सुरहान थी, हो लब लाली लगल अखियूं कुदरती कजल गुझी रमज़ रखियल, हो लब लाली लगल अखियूं कुदरती कजल गुझी रमज़ रखियल, इहे सभु सिंगार ॾातर ॾिना, लुॾे लुॾे पीगो पियो बानीअ बिना, आयो मोहम्मद घर आमना, लुॾे लुॾे पीगो पियो बानीअ बिना, आयो मोहम्मद कई मीर मंज़िल मके पाक में, आयो पहर जी पाक पोशाक में, हो दाई दिल भर ॾिसी वैरत भी रसी, प्यारो रब जो ॾिसी, हो दाई दिल भर ॾिसी वैरत भी रसी, प्यारो रब जो ॾिसी, पढ़ पढ़ सलवात गाए सना, लुॾे लुॾे पीगो पियो बानीअ बिना, आयो मोहम्मद घर आमना, लुॾे लुॾे पीगो पियो बानीअ बिना, आयो मोहम्मद उन्हें रात कुदरत जो को राज हो, मोहम्मद जो हर शे में आवाज हो पखी लातियूं लवल सिर सजदे रखन, हीअं हिक बे चवन, हो पखी लातियूं लवल सिर सजदे रखन, हीअं हिक बे चवन, अदा अॼु फेरा का थी विया फना, लुॾे लुॾे पीगो पियो बानीअ बिना, आयो मोहम्मद घर आमना, लुॾे लुॾे पीगो पियो बानीअ बिना, आयो मोहम्मद महेसर मोहम्मद खुदा मोकिलियो, भला बाग थिया अण घुरियो ई मिलियो, ए गुलाम नबी थियो राज रबी
कहिड़ी गणती कबीर ए गुलाम नबी थियो राज रबी कहिड़ी गणती कबीर हो लंघे हलंदा पार कोझा किना लुडे लुडे पीगो पियो बानीअ बिना आयो मोहम्मद घर आमना लुडे लुडे पीगो पियो बानीअ बिना आयो मोहम्मद जज़ाकल्लाह नाज़रीन ये वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक ते हलदा से हिनी प्रोग्राम सतावत के टपाल मेज़बान जेके वदारिस्तन जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ टपाल मेज़बान चाहे हम संगे लोगन कैडबरी डिलाइट ₹10 में खटियो दिल डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वदारिस्तन जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ भी टपाल मेज़बान चाहे उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट ₹10 में खटियो दिल डिलाइट सां ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जिते ॾिसो भलारी रात आहे अॼु असांजी ईद जी रात सुभाणे जेको आहे मीलादुन्नबी असां अहिड़ो सुठे तरीक़े सां भरपूर तरीक़े सां असां जेको आहे सेलिब्रेट कंदासीं मल्हाईंदासीं। हर जाइ ते जश्न मिलादुन्नबी जा ज़िक्र आहे पूरी दुनिया में जेको आहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह ऐं दुरूद पाक जेके आहिनि पेश कया पिया आहिनि पढ़िया पिया वञनि हज़ूर जी आमद जेके असां चवंदा जिथे किथे इहो ई ॿुधण पियो हज़ूर जी आमद मरहबा मरहबा ॾाढो सुठो फीलिंग्स अची मूंखे पंहिंजो स्कूल लाइफ यादि अची वेंदी आहे त जॾहिं असीं स्कूल में जॾहिं इहे थींदो त एॾे तयारियूं हूंदियूं क्लासिस थोरियूं घटि थी वेंदियूं पढ़ाई घटि थी वेंदी पर तयारियुनि में हूंदा हुआसीं ख़ूबसूरत अंदाज़ ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां सेलिब्रेट कयो वेंदो हो कहिड़े तरीक़े सां पार्टिसिपेट कंदो नात में जेके आहिनि ख़ूबसूरत आवाज़ हूंदो त उहे स्टूडेंट्स जेके आहिनि अॻ में हूंदा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे हवाले सां उन्हनि जी रवायतुनि जे हवाले सां जेके स्टूडेंट्स जेके तयारी करे ईंदा हुआ उहो स्पीच ॾींदा या उन्हनि हवाले सां ॿुधाईंदा हुआ त इहो हिकिड़ो लाइफ जो हिकिड़ो ख़ूबसूरत थींदो आहे ऐं स्कूल्स में ई इन शयुनि जो इलाही वधि में वधीक मज़ो ईंदो आहे उन सां गॾोगॾु वरी जॾहिं राति जो टाइम थींदो आहे त असांजे पाड़े में जॾहिं मीलाद जो सॾु मिलंदो आहे दावत मिलंदी आहे त उन में तयारियूं ख़ूबसूरत अंदाज़ सां मुंहिंजी जेकी प्यारी भेणूं जेके हुते नात पढ़ंदियूं आहिनि नात ख़्वान जेके हूंदियूं आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो अलॻि तरीक़े सां स्टेज सजायो वेंदो आहे गुलनि जी ख़ुशबू हूंदी आहे ऐं उन्हनि खे जेके तोहफ़ा तवाइब जेके उन्हनि जे टा में पेश कया वेंदा आहिनि जेके हुज़ूर जी जेके सना ख़्वानी कंदे नात पढ़ंदे जेके उन्हनि खे मिलंदा आहिनि त इलाही ख़ूबसूरत ऐं इलाही पीसफुल जेको माहौल नज़र में ईंदो आहे त इंसानु इलाही ख़ुशनसीबु आहे जंहिंखे इहो सॾु मिलंदो आहे हमेशह चवंदी आहियां त जंहिंखे जॾहिं मीलाद जो सॾु मिले थो त बग़ैर कुझु सोचे सम्झे या टाइम ॾिसनि या ॿिया जेके कम जेके आहिनि उन्हनि जे लाइफ जा इहे त कम पिया थींदा रहंदा लेकिन ज़िंदगी हमेशह असांखे मौक़ो हिकु दफ़ा ई ॾींदी आहे छा ख़बर त हीअ साल असां लाइ ॿियो साल असां लाइ न हुजे त यकीन अहिड़ी महफ़िलुनि में पंहिंजी हाज़िरी या पंहिंजी अटेंडेंस जेके आहे असांखे पंहिंजे करणु घुरिजे रजिस्टर में असां साइन जेके असांखे उन जे अलाह जा हुजे त यकीन असां इन महफ़िल में इन सना ख़्वानी में हुज़ूर जी ज़िक्र में असां शामिल रहियासीं। जी रोहल साहब तव्हां छा चवणु चाहींदो? मां इहो चवणु चाहींदुमि त पाण असां ख़ुशकिस्मत आहियूं त असांखे हर साल मौक़ो मिले थो ईदूं मल्हाइण जो ईद मिलादुन्नबी मल्हाइण जो ऐं असांखे इन्हनि ॾींहंनि ते अहद करणु खपे वाइदो करणु खपे पाण सां ऐं अलाह सां वाइदो करणु खपे त जेका ज़िंदगी गुज़री वई असां जहिड़ी बि गुज़ारी सुठी या बुरी उन खां सुठी गुज़ारींदासीं इंशाअल्लाह ऐं उहे वसल्लम जी जेके कयल कम आहिनि या अहादीस मुबारक आहिनि उन्हनि खे पढ़ी उन्हनि खे सम्झी ज़िंदगी उन्हनि जे मुताबिक़ गुज़ारींदासीं उन्हनि जी हिदायतुनि जे मुताबिक़ गुज़ारींदासीं सुन्नत नबवी खे पूरी तरह सां असां ज़िंदगी में शामिल कंदासीं ऐं सुन्नत ते हलण सां तव्हांजा इलाही मसइला हल था थी वञनि माना हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़ो इहो त्योहार न हुजणु खपे हिकिड़ी छड़ी ईद न हुजणु खपे जीअं असां हर साल बकरा ईद ऐं पंहिंजो ईद उल फितर मल्हाईंदा आहियूं त उन जा कुझु लवाज़मात हूंदा आहिनि उन जूं कुझु ज़रूरतूं हूंदियूं आहिनि उहे पूरियूं कबियूं आहिनि हिन ते सिर्फ़ु असां इहो हिकिड़ो कमु कयूं त सुभाणे को ॾींहुं सभु जेके मुस्लमान आहिनि हिन ख़िते ते जेके असां उमत आहे रसूल जी उहा सिर्फ़ु हिकिड़ो पाण सां नंढड़ो सो वाइदो करे वठनि त अचण वारे साल में असां कोशिशि कर जेतिरियूं हदीसूं ख़बर आहिनि जेतिरियूं सुन्नतूं ख़बर आहिनि उन्हनि खे असां पूरो कंदासीं नंढियूं नंढियूं तमामु नंढा जेके फैलाईंदासीं ॿुधाईंदासीं माण्हुनि खे तव्हां ॿुधाईंदव उन में शर्म महसूस न कंदव
असांखे इहा हूंदी आहे त भई अॻिलो अलाए चवंदो त भई तूं मौलवी थी वियो आहे या मूंखे थो ॿुधाए हिकिड़ी नो डाउट इहा ॻाल्हि रहे थी ज़हन में त भई अॻिलो जेकॾहिं थी सघे थो बेज़ार थिए पर असांखे इहो यकीन हुजणु खपे त जेकॾहिं मां नियतनि सुठे कम लाइ थो कयां ॿिए खे हेठां नथो ॾेखारियां का शइ ॿुधाइण में माना मां पाण खे का वॾी ॻाल्हि नथो सम्झां त मूंखे ख़बर आहे अॻिले खे ख़बर न आहे त इहा तव्हांजी नियत तव्हांजे चवण खां पहिरीं अॻिले ताईं पहुची वेंदी इंशाअल्लाह ताला तव्हांजो मैसेज उहो एज़ इट इज़ पहुचंदो जीअं तव्हां ॾियण था चाहियो अमल बि करणु घुरिजे फुज़ूल आहे सभु शइ अॼुकल्ह जी चवंदा आहिनि अलाह साईं नियत दिलनि जो हाल ॼाणे थो ऐं जीअं असां सिर्फ़ु सोचींदा आहियूं त असांखे निमाज़ पढ़णी आहे त उन जो अजर सिर्फ़ु सोचण ते असांखे सवाब थो मिली वञे एतिरो असांजो पीसफुल मज़हब आहे ऐं एतिरा असांखे प्लस पॉइंट बोनस नंबर नंढी नंढी नेकिन ते हिकिड़ा नंढी तव्हां सिर्फ़ु सोचो तव्हांखे सवाब मिली वेंदो बुराई जेसीं कयो नथा हुनजो उहो नथो लिखिजे तव्हांजो त इहे वॾी रहमतूं आहिनि अलाह साईं जूं ॾिसो न इन सभिनी शयुनि खे चवंदा आहियूं असां इन शइ खे चवंदा आहियूं ईमान जेकर तव्हांखे यकीन आहे अल्लाह जी ज़ात में उनजी ख़ुशियुनि ते उनजी ग़मियुनि ते उनजी बंदगी ते तव्हांखे एतबार आहे इहा शइ ईमान आहे अगरि जेको तव्हां जीअं रुठल आहे कोई नाराज़ आहे या को नाचाकी थी सिलाए रहमी कयो हुज़ूर सल्लल्लाहु जो इरशाद आहे सिलाए रहमी ते जेके सिलाए रहमी कयो या उहे जेके रिश्ता आहिनि उन खे जेको आहे वरी वापसि सां ॻंढण जी कोशिशि ज़रूरु कयो त पोइ इहो साम्हूं वारे जी नियत आहे त हू छा थो सोचे कहिड़े तव्हांखे सवाब मिली वेंदो उन अमल जो तव्हांखे सवाब मिली वेंदो इहे सभु काफ़ी लाइफ जा अहिड़ा पहलू आहिनि जेको असां ते ढेर सारियूं नेकियूं गॾु करे अलाह जे हुज़ूर में असां पेश थी सघूं था त अलाह हीउ मुंहिंजो अमल हीउ मुंहिंजो जेके अमालनामा जेके कोताहियूं आहिनि जेकी ग़लतियूं आहिनि यकीननि असांजो अलाह इलाही ग़फ़ूर रही मां 70 माण्हुनि जेतिरो प्यार थो करे त ज़रूरु ॿार जंहिं ज़रूरु करम कंदो त हींअर हाफ़िज़ साहब मौजूदु हलूं था उन्हनि ते हींअर असांखे कहिड़ी नात पढ़ी था ॿुधाइनि जी हाफ़िज़ साहब जी अदी जीअं सर ॻाल्हि कई अॼुकल्ह जे मौक़े जे हिसाब सां जेका इंसान वॾाई थो करे आकड़ थो करे तकबुर थो करे उन ते नात हिकिड़ी ठहियल आहे उहा पेश थो कयां जी बिस्मिल्लाह हो छो तो महल अदी तो मकान अदा छो तो महल अदी तो मकान अदा आही बिन घड़ियों जो मेहमान अदा छो तो महल अदी तू मकान अदा आही बिन घड़ियों जो मेहमान अदा छो तो महल अदी ओ समझ गाल मुझी कुछ सियाणो थी हल निवड़त सां निमाणो थी अॻियां थींदो सख़्त पुछाणो थी अल्लाह अॻियां थींदो सख़्त पुछाणो थी जोड़े अॻिते ले सां मान अदा छो तो महल अदी तू मकान अदा आही बिन घड़ियों जो मेहमान अदा छो तो महल अदी ओ समझ गाल मुझी कुछ सियाणो थी हल निवड़त सां निमाणो थी अॻियां थींदो सख़्त पुछाणो थी अल्लाह अॻियां थींदो सख़्त पुछाणो थी जोड़े अॻिते ले सां मान अदा छो तो महल अदी तू मकान अदा आही बिन घड़ियों जो मेहमान अदा छो तो महल अदी हा सब संगती साथी विदई छॾे हो विदई मिट्टीअ में तो खे यार गॾे हा वॾा वण वणकार जा
लतीफ़ चए कया है कलन हीला और जिते कुणम न कबीला उते रबर रस राह में हसब संगती साथी वी दई छड़े हो वी दई मिट्टीअ में तो खे यार गॾे वरी को बि न ईंदे हाँ वरी को बि न ईंदे तुझे तॾहिं अल्लाह वरी को बि न ईंदे तुझे तॾहिं हो थींदे ॾाढो ते परे शान अदा छो तो महलरी जज़ाकल्ला नाज़रीन वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो रास भी टपाल मेज़बान चाहे उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन स्पेशल सेगमेंट सां ताउन किया कैडबरी डिलाइट अगर ज़िंदगी में चाहो त फुल ब्राइट हुजे त खाओ जेको कैडबरी डिलाइट यकीनन हर इंसान जी ज़िंदगी में हिकिड़ा ख़ूबसूरत पल ऐं हिकिड़ा ख़ूबसूरत डिलाइट्स हूंदा आहिनि त अॼु असांजे गेस्ट को उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जी ज़िंदगी में डिलाइट्स जा पल कहिड़ा रहिया। जी रोयल साहब मां चवंदुमि त असांजे इन खां वधीक ख़ुशी इन खां वधीक डिलाइट इन खां वधीक को सुकून हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद खां वधीक असां वटि ॿी का मुंहिंजो ख़्याल आहे ख़ुशी न हुजणु खपे छाकाणि त असांखे हिकिड़ो रस्तो मिली वियो हिकिड़ो तरीक़ो मिली वियो हिकिड़ी निजात मिली वई अल्लाह जी ख़ुशनूदी मिली वेंदी इंशाअल्लाह सुन्नतुनि ते अमल करण जे करे सुन्नत माण्हू चवंदा आहिनि त भई तव्हां सुन्नत हलो था त सिर्फ़ु पाचा मथे करे या उहो होलीअ सां गॾु तव्हांजो दिलि बि उन शइ ते राज़ी हुजे होलीअ सां गॾु उन ते ज़रूरी न आहे सुन्नत तव्हांजी इहा न आहे त तव्हांखे मजबूर थी करे सुन्नत ख़ुशी सां तव्हां कंदव त उनजो अफ़ज़ल ऐं फ़ज़ाइल जेके आहिनि तव्हांखे वधीक 70 गुना उन खां वधीक तव्हांखे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो जेकॾहिं तव्हां असां दिलि सां उन ते सुन्नतुनि ते अमल कंदासीं इन ख़ुशी खे दिलि सां मञूं इन खां वधीक इहा ख़ुशी असां दिलि सां महसूसु कयूं इहो डिलाइट असां दिलि सां महसूसु कयूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद के बिल्कुल बेशक सही था चो आप हींअर हाफ़िज़ साहब जे भेदा से तो उन्हनि जी ज़िंदगी में डिलाइट जा पर कहिड़ा रहिया। जी हाफ़िज़ माइक हाँ सही जी 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 हाँ सही है जी जी अभी अल्हम्दुलिल्लाह सब का पेरी तो जी अदे गाल कही तो बिल्कुल बहुत शुक्रगुजार ने रब साईं जा जो महबूबन जो उम्मती के मुसलमान के घर में पैदा के उन जा करोड़ एहसान आहिनि उन का पो सब का वधी खुशी मां पंहिंजे हिसाब सां महसूस कंदो आहियां वेही करे तो अल्हम्दुलिल्लाह मूं जड़े गुनाहगार के रब साईं कुरान पाक जो हाफिज़ कुरान नसीब कयो उन का पो हिकड़ी न हिकड़ी के इंसान में का क्वालिटी हुंदी है का सुठी क्वालिटी हुंदी है सो अल्हम्दुलिल्लाह रब साईं मूं में बब्बा दई छडियो महबूब जो सनागर भी बनाए छडियो तो जहिड़ो भाल आहे अल्हम्दुलिल्लाह इन का वधीक मुझे लाइ एजाज़ जी का गाल ही कान्हे ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत डिलाइट हर इंसान जी मिलन तो यकीनन इंसान जितरो चाहे पंहिंजी लाइफ के डिलाइट जे पल सां सलट सके तो और वरी ॿुधाईंदे लाइ त हिन स्पेशल सेगमेंट सां ताउन कयो कैडबरी डिलाइट अगर ज़िंदगी में भरणु चाहो था ख़ुशियुनि जा रंग त खाओ कैडबरी डिलाइट जेको हींअर वञो बाइट ज़रूरु इंजॉय करणु चाहींदमि जी त यकीनन असां पंहिंजी लाइफ खे जीअं एनहांस करण जी कोशिशि कंदा आहियूं सुठा अमाल करण जी पर आउं इहो चवणु चाहींदमि त इंसान जेको सुठा कमु पियो करे त इहो सोचे न त मुंहिंजो रिटर्न मूंखे इंसान ॾींदो इन जो रिटर्न जेको सिर्फ़ु असांखे अलाह ॾींदो अगरि तव्हां कंहिं रुठल खे या तव्हां पंहिंजी अना या पंहिंजी जेकी आहे उहो सभु ख़तमु करे उनखे परचाइण विया अगरि हुनजो रवैयो पोइ बि तव्हांजे लाइ सही कोन्हे त उहो अलाह खे जवाबु ॾे पाण हूंदो लेकिन तव्हांजो जेको भलाई ऐं सुठो अमल जेको हुयो अलाह जी नज़र में काउंट थी चुको आहे त यकीनन इन शइ खे सभु दरगुज़र करे अना खे वारे करे पंहिंजे रिश्तनि खे संभालियो पंहिंजे रिश्तनि खे संवारियो क्योंकि इहे ई रिश्ता आहिनि जेके असांखे हर स्टेज जे लाइफ में कमु ज़रूरु ईंदा आहिनि। अच्छा रोयल साहब ही जॾहिं सीज़न बि स्टार्ट थियो आहे थधि जो मौसम जो सियारे जो त तव्हां ड्रेसिंग खे कीअं ॾिसंदा आहियो भला पंहिंजी पर्सनली हवाले सां मूंखे मां इलाही दोस्तनि खे बि इहो चवंदो रहंदो आहियां इलाहिनि खे मां नोट कंदो आहियां त गर्मियूं आहिनि त उन में तव्हां गरम कपिड़ा फैशन खे ॾिसंदा आहिनि फॉलो कंदा आहिनि जेके बिलफर्ज़ शायदि ड्रामा ऐं जेके ख़बरूं थियूं हलनि उन्हनि जा एटमॉस्फेयर अलॻि आहिनि असांजो जेको नेचुरल जेको हिकिड़ो
कुदरती हिकिड़ो माहौल आहे उन हिसाब सां हलणु खपे। त बाबा मुंहिंजो हमेशह चवंदो त ड्रेसिंग अहिड़ी कयो त अॻिले खे तव्हांखे ॾिसी अॻिलो जेको आहे उलझन महसूस न करे ऐं मुंझी न वञे, माना उनजी ख़ुशी जो ख्यालु रखो त अॻिलो ॾिसण वारो तव्हांखे ॾिसी रिलैक्स रहे। त मौसम जीअं मटिजे थो, माना गर्मियुनि में जेकॾहिं तव्हां फुल स्लीव्स पायो या गरम कपिड़ा पायो त हिकदमि तव्हां गर्मी जो अहसासु थींदो, ऐं सियारे में जेकॾहिं तव्हां खुला जेके आहिनि से घुमंदा हुआ तो हाफ स्लीव्स पाए अॻिले खे तव्हांखे ॾिसी सर्दी थींदी। जीअं पाण टीवी वग़ैरह ते कंहिं महिल स्नोफॉल ॾिसंदा आहियूं त टीवी में ॾिसंदा आहियूं, उन महिल असां उते मौजूदु न हूंदा आहियूं, पर हरू भरू असांखे थोरी कूलिंग महसूस ॾकड़ी महसूस थींदी आहे। या इलाही गर्मी हुजे ऐं तव्हां कोल्ड ड्रिंक जो कंहिंजो तव्हां इश्तिहार ॾिसंदा आहियो त तव्हांखे हिकदमि लॻंदो आहे त उहो थधि जेका आहे महसूस थी थिए मूंखे अंदरि। सीज़न सां तव्हांजी ड्रेसिंग जो तमामु गहरो असरु थो थिए। पंहिंजो ख़्यालु न कयो, बाबा इहो बि चवंदो हो त खाओ पंहिंजी पसंदि सां, पायो ॿिए जी पसंदि सां, ज़रूरी कोन्हे त उहो तव्हांखे वणे। तव्हांखे कहिड़ी पसंदि हूंदी आहे? मोस्टली रंग कहिड़ा चूज़? रंग जेके मूंखे त ब्लू सुठो लॻंदो आहे, वाइट सुठो लॻंदो आहे, पर मूंखे जेको ॾिसण वारा चवंदा आहिनि त मूंखे लाइट ग्रीन मूं ते सूट कंदो आहे। त मां हाणे कोशिशि कंदो आहियां मूंखे एतिरो ग्रीन सां एतिरी रग़बत न आहे, पर मां ॾिसंदो आहियां त सिर्फ़ु हुननि ॾिसण वारनि जी ख़ुशी जे ख़ातिर लाइट ग्रीन पाए छॾींदो। अच्छा, खाधनि जे लिहाज़ सां खाधे में पंहिंजा सिंधी देसी खाधा, देसी खाधनि में असांखे अलाह साईं शुक्र आहे, पंहिंजो गुआर आहे, पंहिंजा जेके सायूं भाॼियूं थी थियनि, चांवरनि जी मानी आहे, ॾाढी मूंखे पसंदि आहे। चांवरनि सां जेका इहा छा थींदी आहे, छा चइबो छा आहे हिनखे, ग्रीन पालक साग ठहंदो ॾाढो ॾुखियो आहे, ॿुधो आहे त लस्सी वसी पवंदी ग्रीन खाईंदा आहियूं पर नाला विसरी था वञनि, छा त उहो पचाइण वारे खे बोरची अचणु खपनि। फली बि सुठी लॻंदी आहे चांवरनि जी मानी सां ऐं पंहिंजो बाजरी जी मानी सां। बाजरे जो अटो हिन में सर्दी में ॾाढो सुठो आहे, जिनखे जेकॾहिं फालिज जो असरु कंहिंखे रहे थो या लकवो थिए थो या तव्हांखे ब्लड प्रेशर रहे थो त उन में निशास्तो बि घटि आहे ऐं गर्मी जो असरु बि अथव बाजर में। बाजर जो अटो इस्तेमालु कबो त उन सां तमामु तबियत बि हल्की फुल्की रहे थी। त इहे खाधा पंहिंजा सिंधी बि आहिनि, हूअं तव्हां चवंदो त बिरयानी ऐं दाल चांवर बि सुठा आहिनि। इंसान जे टेस्ट ज़ाइके ते बि डिपेंड करे थो, नेमतूं अलाह जूं जंहिंमें असां जेतिरो बि शुक्र कयूं घटि आहे। त हाफ़िज़ साहब को पुछा, हाफ़िज़ साहब अॼु जे ख़ैर सां एॾी भलारी राति आहे, मुबारक राति आहे, उनजी तयारियूं हलनि पियूं, उनजे हवाले सां छा चवणु चाहींदा? जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा वॾा एहसान आहिनि। ऐं जी अल्लाह पाक क़ुरान में फरमाए वरफ़अना लका ज़िक्र, मुंहिंजा महबूब असां तव्हांजो ज़िक्र तव्हांजे लाइ बुलंद करे छॾियो आहे। सो जीअं जीअं अवां ॾिसंदा वेंदो पोयां माज़ी खे ॾिसो त उन हिसाब सां सिलो सिलो हलंदा पिया अचनि प्रोग्राम। अल्हम्दुलिल्लाह अॼु में ॾिसो या मुस्तक़बिल में अचण वारा दौर खे ॾिसंदो त जीअं तीअं वधंदो वेंदो आहे मिलाद प्रोग्राम, वधंदो वेंदो ऐं नंढड़ा ॿार उन्हनि में ख़ुशियूं ऐं घरनि में ख़ुशियूं थींदियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह। सो सुठी ॻाल्हि आहे, इंसान इल्मु बि हासिल करे, इल्मु लाज़मी आहे। जीअं सर अदा चवनि पिया त सिर्फ़ु असीं सुन्नतूं ॿुधी करे उन्हनि ते ॻाल्हियूं कंदा आहियूं पर अमल न कंदा आहियूं, छो त सभ खां वधीक वॾी जेका नेमत अल्लाह ताला जे असां वटि आहे निमाज़ आहे। निमाज़ इंसान जो मेराज आहे। महबूबनि जी हदीस आहे, जेको इंसान निमाज़ पढ़ंदो आहे मुंहिंजो उम्मती त मूंखे अखियुनि में ठंडक ईंदी आहे, यानी सुकून ईंदो आहे। सो जेकॾहिं ऐं ॿी ॻाल्हि दुरूद शरीफ़ जो हिन जेको आहे मीलाद वारे महीने में दुरूद शरीफ़ जो विर्त घणो कजे, वॾी अफ़ज़ल शइ आहे, छो त महबूब उते ई ॿुधंदा आहिनि, चवंदा आहिनि फलाणे जो पुटु फलाणो, छो त जेको पढ़ण वारा उन सां माउ पीउ बि गॾु शामिल थी था वञनि त महबूबनि वटि उहो दुरूद उनजो पहुचे थो। सो उनखे वधि खां वधि जेको आहे दुरूद शरीफ़ जी कसरत करणु खपे, निमाज़ूं पढ़णु खपनि। न सिर्फ़ु झंडा हणण सां, रैलियूं कढण सां मीलाद कोन मल्हाइबो आहे, उन्हनि जी सुन्नतुनि ते बाक़ाइदा अमल करण सां जेको आहे सो थींदो आहे। इहा ई लाइफ आहे, या हक़ीक़त आहे, इंसान इन सभु शइ ते हली करे हिकिड़ो सुगुण अंदरि में पाण जो सुकून बि महसूसु कंदो। की हिननि असां पहिरियों प्रोग्राम जे वक़्तु जो पुॼाणी त पोइ त अची करे तव्हांखे कीअं लॻो? अल्हम्दुलिल्लाह जी ज़बरदस्त, ॾाढो माशाअल्लाह मज़ो आयो। पर वेंदे वेंदे तव्हां जेको हिकिड़ी नाल ज़रूरु ॿुधंदासीं, उनको अॻु पंहिंजे व्यूअर्स खां ऐं रोहिल साहब को बि पुछंदासीं त हुननि खे अची करे कीअं लॻो, छा चवणु चाहींदा? जी रोहिल साहब। बहितरीनु, ॾाढो सुठो तव्हांजा सेगमेंट्स हूंदा आहिनि, तमामु ख़ुशी थी जो एतिरी भलारे मौक़े ते तव्हां मौक़ो ॾिनो असांखे पंहिंजो ईमान ताज़ो करण जो। ऐं ॾिसण वारनि खे मां इहो ई चवंदुमि, बल्कि दरख़्वास्त कंदुमि त पंहिंजा रोज़ाना जा मामूलात जेके आहिनि से सुन्नतुनि ते रखो। कूड़, कीनो, हसद ऐं वॾाई ऐं पंहिंजो धोखो
ज़िंदगी में कढी छॾनि ऐं सुन्नतुनि ते अमल कंदासीं त ईमान इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह हयात ताज़ो रहंदो इंशाअल्लाह। अच्छा, थैंक यू रोयल साहब, थैंक यू अमर साहब, थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी त नाज़रीन, असांजे वक़्त जो प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो आहे ऐं सभु में जेको आहे मां सभिनी खे जेको आहे जश्न मिलादुन्नबी जी लख लख मुबारकूं ॾींदमि। अॼु जी जेके जश्न ईद मिलादुन्नबी जी तव्हांखे ढेर सारियूं वरी ॿीहर जेके हुन लख लख मुबारकूं, खोड़ सारियूं मुबारकूं। ऐं जीअं त चवंदा आहिनि न इंसान कंहिंजे लाइ दुआ घुरे त यकीनन चलो चवंदा त मूंखे जेको आहे इन कम जे बदिरां दुआ ई करे छॾ त जेको आहे उहो ई अलाह जी तुर में काउंट थींदो। त की न हिक ॿिए लाइ दुआ ज़रूरु कजो, ख़ासि तौर ते असां लाइ बि जेको आहे दुआ ज़रूरु कजो। त इन सां छा थींदो आहे त काफ़ी सारा कुझु अहिड़ा चलो अलाह कंहिंजी मतिलबु त कंहिंजे वात समय या कंहिंजे लाइ उनजी दुआ क़बूल थी सघंदी आहे। त हर वक़्तु बि चवंदा आहिनि सुठो ॻाल्हाइजे, सुठी दुआ घुरिजे, कंहिं न कंहिं वक़्तु बि क़बूल जे घड़ियूं हूंदियूं आहिनि। त हाणे इंशाअल्लाह जेको आहे वरी सुभाणे मुलाक़ात थींदी ऐं वेंदे वेंदे जेको आहे हाफ़िज़ साहिब हिकिड़ो ख़ूबसूरत ॿी जी नात सां ॿुधंदासीं ऐं इन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं उन सां गॾो गॾु कैडबरी डिलाइट सिर्फ़ु 10 रुपए में खटियो दिलि डिलाइट सां दुआउनि में यादि रखिजो। तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मां खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी हाफ़िज़ साहिब हो तुंहिंजा शान मथां बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा तू आदम खां बि आए अवल हित आए थी थींदे ख़त्म रुसल पैदा को न कयो रब तुझे मिसल कोई आलम में इंसान नबी तुझे शान मथा बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा हो मेराज तोखे जिस्मानी थियो सारो सैर तोखे सुबहानी थियो हो सारो ॾेह तो तां कुर्बानी थियो ॾिसी मलक थिया मस्तान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा।